मुशर्रफ के कूड़ो न चवन त मां सियासत मां रिटायर थी वेंदुसि। कलाबाग डैम के हवाले से एक तो असां वटि वाधारो पानी कोन्हे ऐं हे अंग अखर कूड़ा था बयान कनि। हाँ चवनि था तसीं सैलाब में भला पानी ज़ाय थींदो आहे, सैलाब में भला असां उहो गॾु कंदासीं पोइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ है। इन अहमकनि खे केरु सम्झाए त उन सैलाब जे करे सिंध जी लखें एकड़ ज़मीन आबाद थींदी आहे। सिंध जी सॼी ज़मीन पके वारी ज़मीन कान्हे। मां कलाबाग डैम खे पढ़ी पढ़ी ठाहू को इंजीनियर थी वियो। सची ॻाल्हि आहे। मां 2 हफ़्ता अॻु में लाहौर वियुमि ख़बरें फोरम में कलाबाग डैम जे मसइले तो उतों जा 50 खोड़ चङा मुड़स वठी आया। उन्हनि बि वाइद कया पछाड़ी मां वियासीं मुंहिंजो कुल सुर्की सुर्की सभु भॼी विया। पछाड़ी मां अकेलो वेठो हुउसि। इसी सैलाब जो पानी बाबा सैलाब जे पानी ते असांजी लखें एकड़ ज़मीन आबाद थी थिए। सिंध जी सॼी ज़मीन पक्के जी ज़मीन न आहे। असांजे सिंध में पक्के जी ज़मीन घटि आहे, कच्चे जी ज़मीन वधीक आहे। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि मालूम आहे सभिनी खे, तव्हां हिन इलाइक़े जा माण्हू तव्हांखे ख़बर आहे। पक्के जी ज़मीन असां वटि घटि आहे, कच्चे जी ज़मीन असां वटि वधीक आहे। ऐं कच्चे वारा माण्हू दुआऊं घुरंदा आहिनि अलाह करे बोड अचे त को फ़सुल थिए। ऐं असांजे सिंध जे जर जो पानी मिठो कोन्हे। अक्सर पानी या कौड़ो आहे या खारो। जेकॾहिं तव्हां पंजाब खे आबाद करण था चाहियो त पंजाब जे जर जो पानी मिठो आहे। असां चऊं था बाबा तव्हांजे डैम ते अरबे खरबे रुपया ख़र्च ईंदा, तव्हां पंजाब में ट्यूबवेल हणायो, तव्हांजो पानी मिठो आहे, जर मिठो आहे, तव्हांजो ख़र्च बि घटि ईंदो, पंजाब आबाद, असां बि मरण खां बची वेंदासीं। चीन बस डैम ठाहिणो आहे। असांजो गुज़र सफ़र इन पाणी ते। सिंध बुनियादी तौर ते ज़रई ख़ित्तो। हे असांजा कातिल आहिनि, हे रहज़न आहिनि, हे लुटेरा आहिनि, हे जा पुट आहिनि। हिननि जो न दीन सां वास्तो आहे, न मुल्क सां वास्तो आहे, न मिलत सां वास्तो आहे। सैलाब जो पाणी ज़ाय नथो थिए। सैलाब जे करे लखें एकड़ ॿनी आबाद थिए थी। ये माण्हू न आहिनि सिंध में रहण वारा, ये माण्हू न आहिनि, ये ठग आहिनि, ये ढोर आहिनि, बाक़ी ये पाण माण्हू जा पुट आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि पानी जे मसइले ते हक़ीक़तूं आहिनि जेके मां मूंखे ॿुधाइण चाहियां थो। बस हाणे आख़िरी ॻाल्हि चई साईं बिजली जी खोट आहे। बिजली जी खोट आहे, उन जे करे डैम ज़रूरी। जेके डैम अॻु में तव्हां ठाहिया आहिनि उन ते वधीक जनरेटर नस्ब करण जी गुंजाइश मौजूद आहे। नए डैम ठाहिण जी ज़रूरत न आहे। या हरूभरू वाकई तव्हांखे बिजली खपे थी त को अहिड़ो इलाइक़ो सिलेक्ट कयो जितां पाणीअ जे चोरीअ जो इम्कान न हुजे। ॿई तरफ़ जबल ऐं पहाड़ियूं हुजनि जितां नहर खोटे न सघिजे। पोइ उतां तव्हां बिजली पैदा कयो। इहा ॻाल्हि अकुल में अचे थी। हे हाणे खणी 100 कुरान मुशर्रफ टिकण ते रखे त सही मां केनाल न कढंदुमि, केनाल न कढंदुमि। मां अॻुवाट तव्हांखे ॿुधायां थो त इहे केनाल ज़रूर कढंदा, ज़रूर कढंदा, ज़रूर कढंदा। जेके सिंधी चवनि था त साईं तव्हां केनाल न कढजो पोइ भली ठाहियो, मां सम्झां थो त इन्हनि खे सणबो लोलो मिली वियो आहे, उन ते बेग़ैरत थी विया आहिनि। इन्हनि खे ॻाल्हि सम्झणु घुर्जे। मुशर्रफ चए थो मां तव्हांखे आईनी ज़मानत ॾियण जे लाइ तयार हां। मुशर्रफ चए थो मां तव्हांखे आईनी ज़मानत ॾियण जे लाइ तयार हां। मां मुशर्रफ खे चवण थो चाहियां तूं पाण आईन जो कातिल आहीं। तुंहिंजे ज़मानत ते कहिड़ो एतबार कंदासीं? चए थो मां सिंधी हां। केरु तुंहिंजो तूं हिंदुस्तानी आहीं, तूं दिल्ली जो ठग आहीं।